Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. कौमी असम्बली के इजलास में सवाल जवाबन के वक़्फ़े दौरान ऑपोजिशन जो गोड़ ऐं एहतजाज, ऑपोजिशन मेंबर्स तरफां स्पीकर की डाइस जो घेराव ऐं नारेबाज़ी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी इजलास में ऑपोजिशन ते तनक़ीद कंदे चयो त नवाज़ लीग ख़िलाफ़ पीपल्स पार्टी साज़िश करे रही है। पाकिस्तान डॉक्यूमेंट वारा भले गोड़ कन, इमरान खान उनके न छॾींदो, चोरन के चोरी की सज़ा ज़रूर मिलंदी। पाकिस्तान स्टील मिल से मुलाजमन का अग ऑफिसर्स के निकाली दी वने। वधिक मुलाजमन के बरतरफ करण की सीधी रीत इजाजत दी वेंदी, पर पहिरीं ऑफिसर्स के निकाली दियो। सुप्रीम कोर्ट तरफा स्टील मिल की तबाही की जिम्मेवार इंतजामिया करार। चीफ जस्टिस गुलजार अहमद मिल्स इंतजामिया ते कावड़ जो इजहार कंदे चयो आहे त इंतजामिया की मिली भगत बिना को भी गलत कम नथो थी सके। मिल बंद पई आहे त इंतजामिया के छो रखियो वियो आहे। बंद थियल मिल्स में कंहिंखे भी MD या चीफ एग्जीक्यूटिव मुक़रर करण की का ज़रूरत न आहे। अॼु खां स्टील मिल्स मुलाजमन के भी का अदायगी न कई वेंदी। जॾहिं मिल्स नफ़ो ही नथी ॾे त अदायगियूं कहिड़ियूं? मुलाजमन के वेहण की पघार त न मिलंदी, जंहिंजी जेका दिल चवे पई मुफ़्त जे दुकान मां खणी वेंदो आहे। मुल्क में को भी वफाकी सेक्रेटरी कम न पयो करे। सब सेक्रेटरीज़ लेटरबाजी में लगा पिया आहिनि। इहो कम क्लार्कन जो आहे। समझ में नथो अचे त हुकूमत सेक्रेटरीज़ के रखियो छो आहे। सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस तरफा ब्यूरोक्रेसी ते कावड़ जो इजहार। चीफ जस्टिस गुलजार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो त सेक्रेटरीज़ तरफा कम न करण सबब मुल्क जो बेड़ो बुॾी वियो आहे। सेक्रेटरीज़ के खौफ आहे त किथे नैब खेन पकड़े न वञे। पहिरीं भी सेक्रेटरीज़ कम करे रहा हुआ, पर हाणे ख़बर नाहे छा थी वियो आहे। हुकूमत के इस्तीफ़ा लाइ ॾिनल डेडलाइन ख़त्म थियण बाद कहिड़ी हिकमत अमली हुजण घुरिजे। PDM जे अॼु सरबराही इजलास में हुकूमत मुखालिफ़ तहरीक जे मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते गौर कयो वेंदो। इजलास में लॉन्ग मार्च, असैम्बलीज़ मां इस्तीफ़ा ॾियण ऐं बेएतमादी रिथ सूदो ॿियनि ऑप्शन्स ते सलाह मशवरा कया वेंदा। इजलास में हुकूमत के टफ टाइम ॾियण लाइ अहम फ़ैसिलनि जा इम्कान। उम्मीद त PDM लॉन्ग मार्च ऐं बेएतमादी रिथ खां अॻिते न वेंदी। इस्तीफ़ा सां जमहूरी बेचैनी पखिड़िजी वेंदी। इस्तीफ़ा ॾींदड़नि खे पंहिंजे फ़ैसिले ते गौर करणु घुरिजे। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त तहरीकुनि सां हुकूमतूं न वेंदियूं आहिनि। असां इमरान ख़ान सां गॾु 126 ॾींहंनि ताईं धरणो हयो, पर हुकूमत न वई। आख़िरकार सियासी डायलॉग करणा हूंदा आहिनि ऐं डायलॉग सां ही जमहूरियत मज़बूत थींदी। ॻाल्हियुनि जा दग बंद कंदड़ जमहूरियत के रस्ते ते डायनामाइट विछाईंदा आहिनि। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त पीपल्स पार्टी सां को भी राब्तो नाहे। जेके सियासतदान मौक़ियो हथनि मां विञाईंदा आहिनि, उहे अॻिते हली पछताईंदा आहिनि। सियासत में को भी मौक़ियो हथां न विञायो वेंदो आहे। हुकूमत ख़िलाफ़ बेएतमादी रिथ पेश थी त माण्हुनि खे खंभियो वेंदो। कुछ MNAs के नैब खड़ी वेंदो। इस्लामाबाद पुलिस, FIA ऐं ॿिया इदारा ॿियनि मेंबर्स के खड़ी वेंदा। बेएतमादी रिथ कीअं कामयाब थींदी? अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शाहिद खाकान अब्बासी जो चवणु आहे त मुल्क में परदेहिनि के इलेक्शन विहण की इजाज़त ॾियण जे लाइ आइन में तरमीम कई पई वञे या तरमीम पास थियण न ॾींदासीं। सेनेट इलेक्शन सां गॾु क़ौमी असैम्बली ऐं सूबाई असैम्बलीज़ में भी चूंडूं शो ऑफ हैंड्स ज़रिए थियण घुरिजनि। सेनेट चूंडूं शो ऑफ हैंड्स ज़रिए थियनि, पोइ ख़बर पइजी वेंदी त केरु कामयाब थिए थो। स्पीकर चोरनि जियां ऐवान मां फ़रार थी वेंदो त पार्लियामेंट जी कहिड़ी अहमियत रहिजी वेंदी। इहो वक़्तु परे नाहे जो कोविड जी भञकड़ी ते हुकूमतूं तोड़ियूं वेंदियूं। PDM एस्टेब्लिशमेंट जी सपोर्ट खां सवाइ हली रहियो आहे। इलेक्शन कमीशन पंजाब, खैबर पख्तूनख्वा ऐं कैंटोनमेंट बोर्ड्स में
बल्दियाती चूंडूं कराइण लाइ तारीख़ ॾेई छॾी। सुप्रीम कोर्ट में बल्दियाती चूंडुनि जे हवाले सां जवाब जमा। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त ख़ैबर पख्तूनख्वा में बल्दियाती चूंडूं 2 मरहलनि में 8 अप्रैल ऐं 29 मई ते करायूं वेंदियूं। इलेक्शन कमीशन तरफ़ां पंजाब अंदरि 3 मरहलनि में बल्दियाती चूंडूं कराइण जो फ़ैसिलो। पंजाब में बल्दियाती चूंडूं मरहलेवार 20 जून, 16 जुलाई ऐं 8 ऑगस्ट ते करायूं वेंदियूं। कैंटोनमेंट बोर्ड्स में मकानी चूंडूं 8 अप्रैल ऐं 29 मई ते करायूं वेंदियूं। सिंध ऐं बलूचिस्तान में मकानी चूंडूं कराइण वारो मामिलो 11 फरवरी ताईं मुलतवी। इलेक्शन कमीशन बल्दियाती चूंडुनि बाबति थियल इजलासनि जा मिनट्स भी सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾिया। इस्लामाबाद की एहतसाब अदालत में किडनी हिल्स प्लॉट के मुबैना गैर कानूनी अलॉटमेंट केस से ॿुधणी दौरान सलीम मांडीवाला पेश। अदालत नैब के 2 हफ़्तनि में ज़िमनी रेफरेंस दाख़िल करण जो हुक्म ॾेई छॾियो। उबूरी रेफरेंस जूं कॉपीज़ जवाबदारनि खे मुहैया करण जी भी हिदायत। केस ते ॿुधणी 28 फरवरी ताईं मुलतवी। एहतसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे सेनेट के डिप्टी चेयरमैन सलीम मांडीवाला जो चवणु हो त नैब मथस लगायल इल्ज़ामनि खे साबित करण में नाकाम थी वियो। निजी ट्रांज़ैक्शन्स ख़िलाफ़ हेल ताईं का भी शिकायत न मिली आहे। नैब जे अहिड़नि हरकतुनि जो असर मुल्क में थींदड़ सीड़पकारी ते भी पवंदो। वॾे वज़ीर सिंध मुराद अली शाह ऐं चीनी काउंसिल जनरल विच में मुलाक़ात दौरान कोरोना वैक्सीन सूदो ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं। मुलाक़ात में सीनोफॉर्म वैक्सीन की ख़रीदारी ते ख़यालनि जी ॾे वठि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध हुकूमत कोरोना वैक्सीन ख़रीद करणु घुरे थी। सिंध जे अवाम खे कोरोना खां महफ़ूज़ बणाइणु घुरऊं था। चीनी काउंसिल जनरल तरफ़ां कोरोना वैक्सीन की ख़रीदारी में सिंध सरकार सां हर मुमकिन सहकार की ख़ातिरी। मुलाक़ात दौरान वॾे वज़ीर चयो त कराची सर्कुलर रेलवे मनसूबे में चीनी हुकूमत की मदद की ज़रूरत है। चीनी काउंसिल जनरल तरफ़ां वॾे वज़ीर के KCR मनसूबे में भी मदद की ख़ातिरी। कराची वाटर बोर्ड में गैर कानूनी तौर उहदो रखण ते मलीर मां चूंडियल PP MPA साजिद जोखियो के नोटिस जारी। सिंध हाई कोर्ट इलेक्शन कमीशन ऐं ॿियनि धुरियुनि खां भी जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त गुज़ार अदालत में मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त PP MPA साजिद जोखियो गैर कानूनी तौर वाटर बोर्ड जो वाइस चेयरमैन मुक़रर थियल आहे। को भी असेंबली मेंबर सरकारी उहदो नथो रखी सघे। दरख़्वास्त गुज़ार तरफ़ां साजिद जोखियो जी वाटर बोर्ड में मुक़ररी गैर कानूनी ऐं आइन जी आर्टिकल 163 जी भञकड़ी करार। कमिश्नर लाड़काणो गटर नाले में बारड़ी मदिया जे किरी फौत थियण वारे केस ते ॿुधणी दौरान अदालती हुक्म बावजूद पेश न थियो। सिंध हाई कोर्ट तरफ़ां कमिश्नर जे गैर हाज़िरी ते कावड़ जो इज़हार। DC लाड़काणो तरफ़ां लाड़काणो में ड्रेनेज ऐं गटर नालनि ते ढक रखण बाबति रिपोर्ट पेश। लाड़काणो इंतज़ामिया दावा कई आहे त लाड़काणो शहर में 4000 खां वधीक मेन होल्स खे ढक रखी बंदि कयो वियो आहे। हिकु ढक तामीर करण ते 2200 खां 8000 रुपया ख़र्च थिया आहिनि। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त एतिरो ख़र्च करण बावजूद शहर में मेन होल्स ऐं ड्रेनेज जी हालत इंतिहाई ख़राब आहे। ढकनि ते ख़र्च कयल रक़म ठेकेदारनि खां वापसि वठो। ॿी सूरत में मामिलो नैब ॾांहुं माणियूं था। हिकिड़ो चक्कर घर ड्राहे विया आहिनि वरी आया आहिनि। असां काॾे वञूं, कंहिंखे चऊं? असां कोन वेंदासीं, मरूं त मरूं। दादू जी डीटा शाख वटि कब्ज़ा छॾाइण जे लाइ ऑपरेशन दौरान केतिराई घर ऐं दुकान ड्राहे पट। डीटा शाख वासियुनि जो घर ख़ाली करण ऐं इंतज़ामिया जे नोटिस ख़िलाफ़ एहतजाज। रहवासियुनि जो चवणु आहे त हू सालनि खां हिते आबाद आहिनि। ज़बरदस्ती घर ख़ाली कराया विया त हू बचनि सूदो धिका खाइण ते मजबूर थी वेंदा। रहवासियुनि तरफ़ां ऑपरेशन रोके नोटिस वापसि वठण जो मुतालबो। सखर में म्यूनिसिपल जे दुकाननि जी मसवाड़ वधाइण ख़िलाफ़ वापारी ऐं दुकानदार सरापा एहतजाज पिणल। वापारियुनि तरफ़ां सखर शहर में शटर बंद हड़ताल। महरान मर्कज़, मीनारा रोड, विक्टोरिया मार्केट, शहीदगंज, गरीबाबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में दुकान न खुलिया।
सखर में वापारियुनि तरफ़ां इंतज़ामिया जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ मुज़ाहिरो, म्यूनिसिपल जी गुंडागर्दी ऐं ताजरनि जो मुआशी क़त्लेआम नामंज़ूर जा नारा। वापारियुनि तरफ़ां म्यूनिसिपल जे दुकाननि जी मसवाड़ वधाइण वारो फ़ैसिलो वापसि थियण ताईं एहतजाज जारी रखण जो चिता। ॾहरकी में टेक्निकल ट्रेनिंग कॉलेज न खोलण ऐं इंतज़ामिया जी हठधर्मीअ ख़िलाफ़ शागिर्दनि जो किताबनि खे ज़ंजीरूं ॿधी एहतजाज। ॿिनि ॾींहनि अंदरि कॉलेज न खोलण जी सूरत में किताबनि खे ज़ंजीर ॿधी DC घोटकी जी ऑफिस आॾो एहतजाज जो चिताव। शागिर्दनि ॾाहियो आहे त टेक्निकल कॉलेज इंतज़ामिया ॻरियूं फीसूं वठण बावजूदि कॉलेज नथी खोले, जंहिं सबबि संदनि तालीम मुतासिर थी रही आहे। शागिर्दनि ऐं मुलाज़िमनि जे एहतजाज बाद DC घोटकी कॉलेज इंतज़ामिया ख़िलाफ़ हरकत में अची वियो। कॉलेज इंतज़ामिया के जारी थियल नोटिस में 3 ॾींहनि अंदरि जवाब तलब। नोटिस में चयो वियो आहे त कॉलेज इंतज़ामिया ॿुधाए त कहिड़े कानून तहत शागिर्दनि खां 500 रुपयनि बदिरां 4,500 रुपया फीस उगाड़ी थी वञे। टेक्निकल कॉलेज जे 3 सालनि जी ऑडिट रिपोर्ट भी पेश करण जो हुकुम। ऐं जैकबाद जे इलाइक़े गढ़ी खैरो भरिसां कर्ज़ जा पैसा घुरण तां वहशी जवाबदारनि माउ पीउ जे अकेले पुट खे क़त्ल करे छॾियो। चाचड़ पुल वटि हथियारबंद नौजवान सोहणो उमराणी खे गोलियुनि जो खाज बणाए छॾियो। पुलिस जो नौजवान जो लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल कयो। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त लीडवाणी बिरादरी जे माण्हुनि ते संदनि 10,000 रुपया कर्ज़ हो। कर्ज़ जा पैसा घुरण तां जवाबदारनि नौजवान खे क़त्ल करे छॾियो।